बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाड सां गॾु आहियां हाकिम नसीराणी। नाज़रीन, अॼु ही प्रोग्राम जेको आहे ख़ासि तौर ते मच कचहरी लाइ मुनक़द कयो वियो आहे। ही मच कचहरी असां रईस सावण ख़ान चाचड़ जे ॻोठ में मल्हाए रहिया आहियूं। हिन प्रोग्राम में अॼु तव्हांखे दिलचस्प ॻाल्हियूं ऐं दिलचस्प जेके असांजे लोक अदब जो दिलचस्प सिन्फ़ूं आहिनि उन्हनि जे बारे में ॿुधाईंदासीं। ऐं हीअ जेकी तव्हां ॾिठो हूंदो त अॼुकल्ह असां वटि कचहरियूं ख़तमु थींदियूं पियूं वञनि ऐं ख़ासि तौर ते लोक अदब पंहिंजी मौत पाण मरंदो पियो वञे। उनजा मुख़्तलिफ़ कारण आहिनि, सोशल मीडिया जो, टेलीविज़न जो, नेट इंटरनेट जो ऐं डिश एंटेना जो अचणु। जॾहिं खां वठी करे इहे जदीद सहूलियतूं आयूं आहिनि तॾहिं खां वठी करे लोक अदब बिल्कुलु ई पुठिते पवंदो वञे थो। छाकाणि त अॻु असां वटि ओताकूं एतिरियूं त आबाद हूंदियूं जो परे परे खां कई आयल महिमान ऐं ख़ासि तौर ते हुनरमंद माण्हू जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा उन वटि हुनर हूंदा हुआ। शाइरी जो हुनर हूंदो हुयो, घोड़सवारी जो हुनर हूंदो हुओ, डांदनि जो शौक़ु हूंदो हुयो। इहे सभु शयूं असांजूं लोक अदब सां मुंसलिक हुयूं। पर हाणे आहिस्ते आहिस्ते इहे सभु शयूं असांजे मुआशिरे मां इन्हनि जो वजूदु ख़तमु थींदो वञे थो, जंहिंजे करे आबाद ओताकूं उहे वीरान थींदियूं वञनि पियूं। हाणे ही अॼु जेकी ही मूंखे तमामु ख़ुशी थी आहे जो रईस सावण ख़ान जे ओताक ते असां ॻोठ में ओताक ते वेही करे ही मच कचहरी कयूं था पिया। ऐं मूंखे इहा ई ख़ुशबू अचे थी पई त हिन ओताक जे आबाद थियण सां लोक अदब बि ज़िंदा हूंदो। अचो त पंहिंजे महिमाननि जो मां तव्हां सां तारुफ़ करायां जेके असांखे गुज़ार अॼु ख़ासि तौर ते मां ही जेको प्रोग्राम आहे उहो सिर्फ़ु और सिर्फ़ु मां गुज़ारत ते कयां थो पियो। इन जे करे ही जेके दोस्त मूंखे गुज़ारत ॾींदा उहे ॿ दोस्त मुंहिंजे साम्हूं वेठल आहिनि, साईं अकबर अली अकबर साहिबु ऐं अली हसन चाचड़ साहिबु। अचो त साईं जन खां पहिरीं गुज़ारत ॿुधो। साईं, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो असां वटि तव्हां कही आया हो ऐं असांजी इन महफ़िल खे रंग रचायो अथव ऐं इंशा अल्लाह ताला ही असांजूं कचहरियूं पुराणियूं क़ाइमु रहंदियूं। नाज़रीन, साईं अकबर अली अकबर साहिब खां अचो त गुज़ारत पुछूं था। पहिरीं गुज़ारत साईं कहिड़ी ॾियनि था ऐं सॼी कचहरी मां उमेदु कयां थो त इन जी भञणी अची वेंदी। साईं बिस्मिल्लाह, पहिरीं गुज़ारत अचे थी। हा, पहिरीं गुज़ारत आहे त मिटी ऐं कपिड़े जो नालो ई न, मिटी ऐं कपिड़े जो नालो ई न, मिटी ऐं कपिड़े जो नालो ई न। हा साईं, हाणे कचहरी सॼी कचहरी आज़ादु आहे। जंहिंखे जंहिंजी भञणी अचे थी पई इन गुज़ारत जे सभु आज़ादु आहिनि, पर बहितर ईअं रहंदो त वारे वारे सां थी वञे त बहितर आहे। जी साईं। नालो सदोरो, नालो सोणो बचे, नालो मिठो बचे, नालो वरियाम बचे, नालो गोराम बचे, नालो परियल बचे, नालो पुनल बचे, नालो पालवान। सभु दोस्त हिसो वठी सघनि था। हा, परियो घुरियो ॾितो बचे, नालो सलेमान, नालो उमर, नालो नालो जेको आहे ख़ालिद, नालो उमर, नाला सिर्फ़ु नालो न सारी कयोसि, नालो न आहे, मिटी जो बि ज़िक्र शायदि कयो साईं। बुझारत आहे त मिटी ऐं कपिड़े जा नालो ई न, कपिड़े में बि वञी सघे थी, मिटी में बि वञी सघे थी। छोरी बचे, मिटी जी वारी बचे, मिटी जी केरी बचे, ऐं मिटी जी धड़ो, मिटी जो धड़ो, मिटी जी पई। वाह 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 वाह, मिटी जी पई। साईं गुज़ारत वई। हाणे इहे सारी मिटी ऐं कपिड़े जो नालो ई न। हाणे जॾहिं उमर बाननि नौकरनि खे मोकिलियो त मारूही खे राज़ी करे अचो, हाणे उहे मोटी अची उमर पुछा करनि थो ॾियो हाल मारूही राज़ी थी। चइनि ना साईं मिटी ऐं कपिड़े, हाणे उहे बुझारत में ॿुधाइनि थियूं त मिटी ऐं कपिड़े जो नालो ई न, बानियूं ॿुधाइनि थियूं। पई हुई पहन में हुनखे होश ई न। वाह 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 साईं, वाह वाह साईं अली हसन साहब, वाह वाह। हाणे तव्हां अचे गुज़ारत अचे साईं अली हसन उदास। साईं हिकिड़ो सुठो शाइर ऐं सुठो सुगड़ आहे। अचो त साईं खां गुज़ारत ॿुधूं था। साईं महिरबानी अवांजूं। गुज़ारत चए थी त वण जा न ॾे मियां सुमरा, पोख जा ॾींदा हा बाणा। वण जा न ॾे मियां सुमरा, पोख जा ॾींदा हा बाणा। साईं वाह वाह। पहिरीं गुज़ारत बि उमर मारवी जी ऐं ॿी गुज़ारत बि उमर मारवी जी। अचो साईं, हाणे थी चए वरी सारी वण जा न ॾे मियां सुमरा, इहे संगर न ॾे मियां सुमरा, इहे साकुड़ न ॾे मियां सुमरा। वण जा बुंड चवंदी वण जा काठियूं न ॾे, वण जा छोड़ा संगर पेरू न ॾे मियां सुमरा, टेकुड़ न ॾे, छपड़ वरी वरी वण जा न ॾे, वण जा न ॾे। मरी वई। हा से हाणे सारी हाणे गुज़ारत बि थिए सारी बि थिए। वण जा न ॾे मियां सुमरा, पोख जा ॾींदा बाणा।
पोइ उमर बादशाह उनखे गुच्छा पटे ॾींदो हो संगरनि जा गुच्छा पोइ चए पई त गुच्छा न ॾे मूंखे चूंडे ॾींदा मारू वाह 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 असल जो पोख जो चूंडो जेको अॼुकल्ह चूंडो कंदा आहियूं पोख जो चूंडो ऐं वण जो गुच्छो। नाज़रीन बाज़ोक दोस्तनि जी कचहरी में वेठा आहियूं, 2 गुज़ारतूं आहियूं, गुज़ारतुनि में वॾो टाइम लॻंदो आहे ॻोल्हण में, ऐं पर हाल बाज़ोक माण्हू बाअदब माण्हू ऐं जेसीं ताईं ॼाणू माण्हू आहिनि त गुज़ारत ऐं ॾोर जी सनफ़ उहा आहे जंहिंखे माण्हू खोले वञनि था आसानी सां, ऐं जेका तव्हां महसूसु कयो था त भई असांजा ही जेके कचहरी वेठल आहे उहा ॿई गुज़ारतुनि खे उन्हनि जी भञणियूं भञे वई। अचो त साईं अकबर साहिब खां। जी साईं। हा साईं, बुझारत आहे साॻी उमर मारुही। उमर मारुही हाणे उमर मारुही खे राज़ी करण जे लाइ का शइ खणी अचे। हाणे बुझारत में मारुही चए थी अदा उमर तुंहिंजे नालनि खां मुंहिंजे नालनि खे नार भली, तुंहिंजे नालनि खां तुंहिंजे नालनि खां मुंहिंजे नालनि खे नार भली। नार भली। अचो साईं दोस्तो। नालो नालो प्यारो सोणो वरियो घुरियो बचे सदाम गुलाम बचे गोराम वरियाम बाराम बचे सुखियो बचे मतारो बचे रखियो बचे गोलीदा जो बचायो जवायो बचे वधायो नालो बचे गुलाम बचे चाकर नौकर छतो मतो छतो छतो छते खान में वही सी बुझार। वाह वाह छते खान। हाणे उमर खणी आयो अतुर अंबीर त राज़ी थी। हाणे उते मारुही ॻाल्हाए थी नालो अतुर भी अचे अतुर अचे अंबीर भी अचे त वञे। हाणे तुंहिंजे नी अतुर अंबीरनि खां मुंहिंजे हिन छतनि में छाई भली। वाह मलीर जी त आहे। मलीर जी आहे। वाह 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 वाह। नाज़रीन मारवी गैरत जो बेहतरीन मुज़ाहिरो कयो जंहिं सुख आसाइशनि खे छॾे करे पंहिंजे अबाड़नि जी लोई ऐं उन लज खे कॾहिं बि ख़राबु करण जी कोशिशि न कई। ऐं हीअ जेके 3 गुज़ारतूं असां वटि आहियूं उमर मारवी मां आहियूं त इन मां महसूसु थिए थो पियो त माण्हुनि वटि अॼु बि मारी गैरतमंद मारी जो ज़िक्र हले थो पियो। जी साईं अली हसन साहिबु। जी हाणे असां थोरो सुर खे मटाइणु चाहींदासीं। सुर ससी में ईंदासीं त ससी चए पई पाणी जी त मूंसां पेकनि कई पोइ माल जी ॾेर करे विया। पाणी जी त मूंसां पेकनि कई पोइ माल जी ॾेर करे विया। पाणी जी माल जी ऐं पाणी पाणी ऐं माल कपी माल जी चवंदा माल जी माल जी पड़ाफी चवंदा माल जी छा चवंदा पिया माल वंद माण्हू आहे माल में ॻोल्हियो माल वंद माण्हू तिरी माल जी छा माल जी उञारी माल चिकारी माल जी नंढी छेड़ माल जी छेड़ माल जी माल जी माल जी चारो माल जी माल जी जोन जी माल जी कच्ची वड्डी नंढी घणी माल चवंदी माल जी फेरी वरी मोटी माल जी घुमरी माल जी वड्डी टुकी चवंदी माल जी कपी चवंदी माल जी चए थी पाणी जी त मूंसां पेकनि कई पोइ माल जी ॾेर करे लोड़ी त पेकनि कई चवंदी सुठो सुठो लोड़ी त पेकनि लोड़ी बांभणनि चवंदी पाणी जी ॿेड़ी चवंदी वॾाण पाणी जी तिखो छोली पाणी छोली माल जी तिखो लाह चाड़ पाणी जी लाह चाड़ पाणी जी खूब पाणी माल जी थबी छा लट पाणी जी है लटारी उगाची माल जी पाणी जी लटारी उगाची छा पाणी जी पाणी 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 जी लटारी चवंदी चढ़ी पाणी जी सारी सारी चवंदी चढ़ी लथी पाणी जी चवंदी हे छर पाणी जी चवंदी छर पाणी जी चवंदी लोड़ पाणी जी चवंदी सवलो लोड़ पाणी जी चवंदी मेरी पाणी जी चवंदी मेरी चिकारी पाणी जी वरी सारी कर पाणी जी त मूंसां पेकनि कई पाणी जी ससी चए थी त पाणी जी त मूंसां पेकनि कई पोइ माल जी ॾेर करे विया माल जी ॾेर करे विया हाणे फुर लुट ॾेर करे विया मासां चवंदी संगेण दान करे आ माल जी हां एड़ा चवंदी ना ई माल जी इहो चवंदी पिया बेशक चवंदी माल जी ॾेर करे माल जी छा कुठी वड्डी माल ॾेर करे कुठी वड्डी माल जी लेट बेट करे चवंदी माल जी न कटी पाणी जे वेझो पोता कटी पाणी करे आ माल जी नंढी न चवंदी माल जी नंढी न पाणी जी जोड़ सेवर ॾेर करे सेवर माल जी चवंदी एड़ी चवंदी न माल जी माल छा चवे बितु किया माल जी हा पाणी जी त मूंसां पेकनि कई पाणी जी त मूंसां पेकनि कई उन चवंदी पोइ माल जी ॾेर करे विया शिकारी माल पाणी जी
पाणी जी छोली संगेड़ भी करे या ले लाही चाढ़ी जी हुंगारा भी लट छर भला जे इनी गुजारत के पग मिले तो बेहतर न रहंदो पग ॾियूंसीं सा पग मिलण घुरिजे मोलन पाणी जी त मूंसां पेकन कई ससी चए थी त पाणी जी त मूंसां पेकन कई पोइ माल जी ॾेर करे विया चे हे कर पाणी जी कर हे कर त पेकन कई पोइ ॿीहर ॾेर करे विया जीअं माल जी ॿीहर थींदी आहे हेकर ॿीहर थींदी आहे पाणी जी कर वाह 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 ताड़ी थी वञे ताड़ी थी वञे वाह नाज़रीन तमामु बहितरीन महफ़िल सावण खान जे ॻोठ में ही बाअदब माण्हू ऐं ही महफ़िल खे मचाइण वारा माण्हू हिन महफ़िल में वेठल सभिनी माण्हुनि गुजारत में बहितरीनु हिसो वरितो 2-3 गुजारतूं तव्हांजे साम्हूं आयूं जंहिंमें हिकिड़ी गुजारत उहा पग वठी वई ऐं 3 गुजारतूं पंहिंजे इख़्तिताम ते पहुतियूं उन जूं भञणियूं अची वियूं ऐं मां उमेद कयां थो त अल्लाह ताला असांजे हिन ओताकुनि खे ईअं आबाद रखे छो त इहे ओताकूं ई आहिनि जेके सिंध जी सकाफ़त आहिनि सिंध जी सूंहं आहिनि ऐं इन सिंध जी सूंहं कॾहिं मेरी न थिए इन दुआ सां गॾु मूंखे ॾींदा इजाज़त वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदुसि तेसीं ताईं अल्लाह भाई।